खिपरो मां अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं त खिपरो भरिसां नौजवान जो तशद्दुद थियल लाश हथ खिपरो भरिसां रतो कोट जो रवासी दौलत कोली जंहिंजो 4 ॾींहं अॻु कुनरी भरिसां शादी थी हुई 2 ॾींहं अॻु गुम थी वियो जंहिंजो इतला वारसनि पारां खाई थाणे ते ॾिनो हो। खाई पुलिस पारां सख़्त ॻोल्हा बाद अॼु रतो कोट वेझो सरन जे फसल मां संदुसि कुहाड़ियूं लॻल लाश हथ करे लाश तालका अस्पताल खिपरो आंदो वियो जिते ज़रूरी कार्रवाइनि बाद लाश वारसनि हवाले कयो वियो। ॿिए पासे खाई थाणे मक़दूल जे भाउ जी फरियाद ते हिकु जवाबदार फतू कोली ऐं 2 नामालूम जवाबदारनि खिलाफ़ FIR दाख़िल करे छॾी। FIR दाख़िल थियण बाद DSP खिपरो गुलज़ार मरी SHO खाई जुमन खोसो बर वक़्त कार्रवाई कंदे हिकु जवाबदार फतू कोली खे गिरफ़्तार करे वरितो। राब्तो करण ते DSP खिपरो गुलज़ार मरी ऐं SHO जुमन खोसो जो चवण हो त केस में घुर्बल मुख्य जवाबदार फतू कोली खे गिरफ़्तार करे लाकब हवाले करे छॾियो ऐं 2 नामालूम जवाबदारनि जी ॻोल्हा जारी है। पुलिस जो वधीक चवण आहे त जवाबदार केॾो बि बास छो न हुजे खेनि गिरफ़्तार करे कानून जे कटहरे में आंदो वेंदो। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल शॉप दे रहा है सबसे अच्छी सर्विस, बेहतरीन क्वालिटी के आला मयार वॉलपेपर और सीलिंग खूबसूरत डिजाइन और कलर्स में दस्तयाब है। हर किस्म के PVC वॉलपेपर्स और सीलिंग लगवाने के लिए हमसे राब्ता करें। हैदराबाद, कासिमाबाद, लतीफाबाद, जामशोरो, मीरपुर खास और सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल। राब्ता नंबर रांझन अली सोमरो 0333 370 2516, व्हाट्सएप 0333 370 7886। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।